आजा मैं तुझको समझाऊं, आजा मैं तुझको समझाऊं। मतलब कि ये दुनिया है, ये मतलब का ये ज़माना है, ये मतलब का ये ज़माना है। आजा मैं तुझको समझाऊं, तुमसे मोहब्बत नहीं है करते पैसों। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी तो मां आहियां ज़ाहिद अली थईम। अॼु असां मौजूदु आहियूं सिंध जे हिकु तमामु बहितरीनु भलोड़ फ़नकार वटि। कंहिं तारुफ़ जो मोहताज नाहे। तव्हां सुञाणींदा हूंदव सिंगर जाम माशूक शर साहब खे, उनजो ई शागिर्द आहे। अॼु असां हिन वटि मौजूदु आहियूं ऐं हिन खां अॼु पुछंदासीं त तव्हांखे फ़नकार थियण जो शौक़ु कीअं थियो ऐं किथां शौक़ु थियो ऐं कॾहिं थियो, इहो अॼु हिन खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। पहिरें त दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी, पंहिंजो क़ीमती टाइम कढे मूं वटि आया हुए ऐं मुंहिंजो इंटरव्यू वठो था। तव्हांजा लख थोरा लख कुर्ब, तव्हांजा इहे थोरा मूं लाइ कोन सघंदुसि। पर तव्हां कहिड़ो सुवालु मूंखां पुछो? सर सवाल तव्हां खां इहो पुछियोसीं त तव्हांखे फ़नकार थियण जो शौक़ु कीअं थियो? ॻाल्हि असल में इहा आहे त उस्ताद माशूक शर जा मूं सॉन्ग्स ॿुधा, कलाम गाना वग़ैरह ॿुधा। मूं सोशल मीडिया ते टॉप क्लास ते वायरल थी रहियो, उनजा गाना ॿुधी करे पोइ मां शौक़ु थियो, जाॻियो मूंखे त मां बि ईअं कलाम ॻायां, उस्ताद जो शागिर्दु थियां। पोइ मां शागिर्दु थियो आहियां उस्ताद। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे उस्ताद, तव्हांजो जेको आहे माशूक शर साहब फ़नकार तव्हांजो उस्ताद, उनजा तव्हांखे कलाम कुझु ईंदा आहिनि? ॿुधायो नाज़रीन तव्हांखे ॾिसे थी या ॿुधे, उनजा कलाम तव्हांखे कहिड़ा कहिड़ा ईंदा आहिनि, तव्हांखे कहिड़ा पसंदि कलाम आहिनि उनजा? उस्ताद माशूक शर जा कलाम तमामु बहितरीनु, सभु भला आहिनि। अच्छा, दोस्त बि ॿुधा हूंदा, जेके बि उनजा कलाम आहिनि न, तमामु भला आहिनि, दिलि खे पसंदि आहिनि मुंहिंजी खे। तव्हांजी दिलि खे त पसंदि आहिनि। हे जेकी नाज़रीन ॾिसे थी उन्हनि खे त ॿ टे ॿोल ॿुधायो न बाबा, उन्हनि खे ख़बर लॻे त जाम माशूक सर साहब जा कलाम कहिड़ा घणा वायरल थिया आहिनि ऐं उन्हनि खां पोइ तव्हांखे फ़नकार थियण जो शौक़ु थियो, इहो त तव्हां ॿुधायो। तव्हांजी दिलि खे त पसंदि आहिनि, मञूं था, पर हीअ जेकी दुनिया ही नाज़रीन ॾिसनि था, ॿुध न, कसम आहे मूंखे त पसंदि आहिनि, पर दोस्तनि खे बि पसंदि आहिनि। छो जे करे हर कोई पंहिंजे फेसबुक ते अपलोड कयो, कोई कंहिंजो गानो अपलोड कंदो आहे, पोस्ट कंदो आहे। हर कोई उस्ताद जा माशूक शर जी पोस्ट करे थो फेसबुक ते। ख़ुशी जी ॻाल्हि आहे न इहा? वाक़ई इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अॼु ताईं मूं अहिड़ो को ॿियो फ़नकार न आहे ॾिठो जेको घणो वायरल थियो हुजे ऐं उनजा कलाम यूट्यूब खां, कंहिं सोशल मीडिया खां डाउनलोड करे पंहिंजे फेसबुक ते, टिकटॉक ते या वरी इंस्टाग्राम ते, ईअं जेकी सोशल मीडिया आहे उन ते अपलोड था करनि ऐं उनखे घणो फॉलो कनि था, घणो पसंदि कनि था जाम माशूक सर साहब खे। तमामु हिकिड़ो असांजी बि दिलि जी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, दिलि ख़ुशि आहे जो असांजो हिकु सिंध जो फ़नकार घणो मशहूरु थियो आहे, वायरल थियो आहे। तव्हां उनजा कलाम ॿुधायो असांखे। पहिरें कलाम त जेको जाथूं उस्ताद असांजो वायरल थियो आहे, उहो कलाम आहे, ना है कंहिं में सच्चाई, ना है कंहिं में वफ़ाई, रुगो कूड़ी चाहत वा, रुगी कूड़ी मोहब्बत वा, अल्लाह तो बाज़ारी, अल्लाह तो बाज़ारी। पहिरें उस्ताद इहो कलाम ॻायो जी आहे न, पोइ माना मथे वियो। मथे माना केतिरो? मथे जो मक़सदु छा आहे? मथे माना मथे वायरल थी वियो, टॉप क्लास ते, मथी लेवल ते। अच्छा, मथी लेवल ते, यानी मथी लेवल ते फ़नकार थी वियो। अच्छा, ॿियो को कलाम इन खां अलावा? पोइ ॿियो आयो साईं, हाणे माण्हू अॼुकल्ह आहिनि न धोखेबाज़ निकिता आहिनि, यारी जे लाइक़ु न आहिनि, मतिलब जा माण्हू आहिनि, मतिलब कूड़ी यारी। पोइ हाणे उनजे हिसाब सां उस्ताद गानो चयो आहे हिकिड़ो, तोखां भलो आ नलको प्यारा मूंखे थधो पाणी पीआरे थो, थधो पाणी पीआरे थो, प्यारा मूंखे रोज़ विंजारे थो। हाणे दोस्त हूंदो आहे न, को धोखो ॾींदो आहे, यारी सही न हलाईंदो आहे, पोइ उन खां चवंदा हाणे तोखां भलो नलको आहे मूंखे, घर में आहे पाणी पीआरे थो थधो, इन जे लाइ। अच्छा, सही। अच्छा, हाणे ही कलाम नलके ते बि ॻायो आहे तव्हांजे उस्ताद, तोखां भलो आहे नलको। सर नलको न हुजे दुनिया हले ई कोन, पाणी काथे पींदो माण्हू। सही। अच्छा, ॿियो इन खां अलावा को कलाम? हाणे हिन ईद ते एल्बम आयो तव्हांजे उस्ताद जो? हा आयो, कुझु गाना उनजा आया आहिनि, कुझु ओॾे पोइ न रहियल ईंदा पिया आहिनि, रस्ते में आहिनि। अच्छा, कुझु अञा रहियल आहिनि। को हिकु अधु कलाम ॿुधायो न? सुबुह सां मुंहिंजो राब्तो थियो उस्ताद सां, चए पियो कुझु कलाम आया आहिनि, कुझु रुकियल आहिनि।
छो ईद जे करे ना अची सघिया आहिनि। हाणे जेको कलाम आयो आहे उहो तमामु वायरल थियो आहे। वो अच्छा। कलाम आजा मैं तुझको समझाऊं, आजा मैं तुझको समझाऊं, मतलब कि ये दुनिया है, ये मतलब का ये ज़माना है, ये मतलब का ये ज़माना है।